दोस्तों हिन वक्त पूरी सिंध रोए पई। पूरी सिंध में इन शइ जी इन ॻाल्हि जी जेको आहे इन ॻाल्हि जो चर्चो आहे त फातिमा हिकु मासूम जेका 10 सालनि जी निंगरी कहिड़े तरीक़े सां सैयद त चवणु न खपे शाहनि जी हवेली में क़तल कई वई। उन खां पोइ उन जे ॿाहिरां उन जा फाटल कपिड़ा लधा विया। उन खां पोइ जॾहिं पोस्टमार्टम थियो अहिड़ा इंकशाफ़ात थिया आहिनि जो यकीन कयो मुंहिंजी दोस्तो दिलि तमामु घणी घबराए थी। ऐं हिन वक़्तु मुंहिंजी अखियुनि में तव्हां नमी ॾिसंदा हूंदो। दोस्तो हिन वक़्तु हिन मासूम जो जेको पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे, रिपोर्ट त काफ़ी अरसे खां पोइ ईंदी, हफ़्ते जे लाइ ॿुधायो वियो आहे, उहो बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि। पर ॾिसो दोस्तो, जॾहिं डॉक्टर्स उन नंढड़ीअ खे क़बर कुशाई करे ॿाहिरि कढियो ऐं उन मां जेके इंकशाफ़ात मिलिया आहिनि त उन मासूम सां ॾाढाई कई वई आहे। ज़बरदस्ती उन मासूम सां जेको आहे ॾाढाई कई वई आहे। दौराने इन वक़्त जे 9 महीननि जी ॻाल्हि ॿुधाई पई वञे त 9 महीना जेको आहे हिन नंढड़ी खे थिया हुया इन पीरनि जी हवेली में। मां पाण हिकु सैयदज़ादो आहियां, लेकिन मूंखे इंतिहाई शर्म अचे थो अहिड़ा माण्हू बि हिन सिंध जे अंदरि मौजूदु आहिनि। सैयद ऐं सिंध हिन धरती जा रखवाला आहिनि, लेकिन अगरि उन्ही नकली सैयदनि जे घरां इहो मामिलो पेश अचे त उन में बहितरीन घराणा बि मुतासिर थियनि था। दोस्तों हिन मासूम सां हिन ज़ुल्म लानतीर कहिड़ो कयो आहे? हिन ज़ुल्म इहो कयो आहे त हिन जी जेका ज़ाल हुई, ख़ुदा जी लानत पवेसि, बीबी सॾाइण जे क़ाबिल न आहे, हुन मुसलसिल हिन मासूम ते तशद्दुद कयो आहे, मुसलसिल हिन मासूम ते जेको आहे ज़ुल्म व सितम कयो आहे। अॼु जेके डॉक्टरनि मतिलबु कल्ह जेको उन मासूम खे कढी करे उन जी पोस्टमार्टम रिपोर्ट्स जे लाइ जुज़ा वरिता विया ऐं DNA जे लाइ मोकिलियो वियो आहे। DNA रिपोर्ट्स त अची वियूं आहिनि त हुन जा जुज़ा जेको आहे हिन पीर सां मिलनि था पिया। बाक़ी कुझु रिपोर्ट्स जेके आहे रहियल आहिनि। ऐं इन खां अलावा उन मासूम सां जेके फीमेल डॉक्टर्स आहिनि उन्हनि इहा निशानदेही कई आहे त इन मासूम सां ॾाढाई कई वई आहे। ॾाढाई हिकु एतिरी पुरदर्द ॾाढाई कई वई आहे दोस्तो, जो ॿुधाइण में इंतिहाई शर्म पियो महसूसु थिए। हिन मासूम निंगरी खे तव्हां पाण CCTV जे अंदरि बि ॾिठो हुयो त हिन जंहिं टाइम हीअ तड़पी मरे थी मासूम, हिन वटि जेको आहे तन ते कपिड़ा मौजूदु न आहिनि। दोस्तो केतिरो शर्म जो मुक़ाम आहे जो असां एतिरा मतिलबु मुआशिरो एतिरो असांजो किरी चुको आहे सिंध जे अंदरि, जो वॾेरा लानतीर जागीरदार इन्हनि असांजे मासूमनि ते तमामु घणो कब्ज़ो कयो आहे। तव्हां अगरि ॾिसंदड़ कंहिं ग़रीब घर सां वास्तो रखो था, ख़ुदारा मां ॿाहूं ॿधी तव्हांखे इहा गुज़ारिश थो कयां, हथ जोड़े सैयदज़ादो थी गुज़ारिश थो कयां पंहिंजनि नंढनि मासूमनि खे बजाए कंहिं लानतीर जे घर में जेको आहे नौकर करण जे, पंहिंजनि मासूमनि खे पहिरियों इल्म जो ज़ेवर ॾियो। दोस्तो इल्म जो ज़ेवर ॾियणु हिन वक़्तु तमामु घणो ज़रूरी थी चुको आहे, छो जो हीअ दुनिया हिन वक़्तु तब्दील थी चुकी आहे। हिन वक़्तु तव्हांखे बि अखि पटणी आहे। ॾिसो केॾा ज़ालिम माण्हू, केॾा ज़ानी माण्हू तव्हांजे मथां मुसलित थियल आहिनि। अगरि तव्हां इनखे शिकस्त ॾियणु चाहियो था, हिन वाक़े मां सिखणु चाहियो था, त पंहिंजे नंढड़नि खे जेके तव्हांजे मासूम लानतीरनि वटि बीठल आहिनि उनखे जल्दी कढो ऐं उन्हनि खे ओॾां कढी दर्सगाहनि में मोकिलियो, तालीम जे लाइ मोकिलियो, त जीअं तव्हांजा बचड़ा वॾा थी कंहिं थधी छांव जे हेठां वेही करे तव्हांखे दुआऊं ज़रूरु करनि। दोस्तो मुंहिंजो नालो आहे अली वकार ऐं हीअ चैनल इनशाला करंट अफेयर्स ते सिंध खे अवेयर कंदो पियो ऐं गॾोगॾु तव्हांखे ऑनलाइन अर्निंग बि मां सेखारींदो रहंदुसि। त अगरि तव्हांखे अॼोकी वीडियो पसंदि आई हुजे, नॉलेज मिली हुजे दोस्तो, त हिन वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कयो अगरि चाहियो था त तव्हांजे लाइ मां अहिड़ियूं वीडियोज़ जेको आहे खणी अचां। दोस्तो मिलूं था अगली वीडियो में, ओतिरे ताईं मुंहिंजे लाइ हिकु दुआ जी नज़र ज़रूरु कजो।